अस्सलाम वालेकुम यार मदद मगर फकीर मुनीर मगीरी इन वक्त हफ़्ते में बलूचिस्तान का वापसि हबशर में आयासीं। उतां चांहि मानी खाई यारनि दोस्तनि सां मिली हिन वक़्तु असीं हब जे बाईपास ते बीठा आहियूं। हीउ पोयां खे ॾिसो सॼो शहर ॾेखारिबो परे परे ताईं। कुझु मौसम अहिड़ी आहे शहर सही नज़र न ईंदो। ऐं हीउ बाईपास आहे नओं। हीउ पोइते रोड विंदुर ऐं कोटिया थो वञे। हीउ जाबलू जबल आहे मथे ऐं हीउ रोड कराची थो वञे। ठीकु आहे। पोइ हीउ ॾिसो गाॾी अचे थी हिकिड़ी कोटिया खां। हीअ कोटिया खां गाॾी अचे थी। हीअ वञे थी हेॾां कराची। हीउ पोइते हफ़्ते जो शहर आहे। लसॿेलो आहे। ठीकु आहे। ओ ही मोटरसाइकिल आहे मगर फकीर जी। सही आहे। सो मोकिलणी न आहे। अलाह ख़ैर कंदो। दिल दुआ में यादि। अस्सलाम वालेकुम मगर फकीर ऐं मुनीर जे तरफ़ां या अली मदद। ख़ुदा हाफ़िज़।